जिंदाबाद सजी सिंध तो सा बीठी है बाबा बस खेरा भाई अच्छा जगह जो भाई साइड से आफाक सर की आज़ाद थी सिंध जे शऊर के मुबारक सिंध जे शऊर के मुबारक वकला बिरादरी के मुबारक साफी रोटर के मुबारक कुछ खेरा खेरा आफाक नेवर माइंड मास्क लाए आफाक मास्क लाए बात तू कर कोई शुरू तो ना कर सब तो दिलेर बात तू ना कर मुश्किल से आया देख टेंशन को दो उनके सवाल तबे लोग खराब मार्क्स ला सफा भी आ ओके दी ओके ए एदा पोया यो पैगाम उन लालती लाए जो को मुश्किल पानी की बोतल भरा यार आए में ठीक है लाइव दे दो हाँ बस तो साहब ओके अदा संगत थोड़ा पैसे दो जी भाऊ मौके भी कब्जो न कर यार भाईजान कब्जो न मुंजो विजय सुने लाइव अदा है आराम ओके सफा ओके दले रही सब हेलो थोड़ा है अभी टेबल के कटो बाहर नहीं बस सही है जी भाई अदा हाणे घणी तकी न कंदासीं अल्लाह पाक जा किरोड़ एहसान आहिनि तव्हां जेके बि किरोड़ सिंधी आहियो तव्हां सभु जी दुआ मंगला थो आहे असांजो भाउ नंढड़ो आफ़ाक ख़ैर आफ़ियत सां असां वटि पहुतो आहे असां वटि ख़ैर आफ़ियत सां पहुतो आहे असां सिंध सरकार जा उन्हनि इदारनि जा ख़ुदि सिंध पुलिस जा मुरायत आहियूं जो बाहिफ़ाज़त तौर ते असांजो भाउ मोटियो आहे इन खां वधीक न जेको बि असां ऐलान कयोसीं उहो वापसि था वठूं असांजो हिकिड़ो ई मुतालबो हुयो असांखे भाउ खपे बाहिफ़ाज़त उहो अची वियो आहे त इन जज़्बात में कंहिंखे बि को रंज पहुतो आहे त मां उनजी पेशगी माज़रत थो चाहियां माफ़ी थो घुरां इंसान आहे भाउ नंढड़ो मुंहिंजो माण्हू सेंटिमेंटल हूंदो आहे माण्हू एग्रेसिव हूंदो आहे इन जे लाइ उन गुस्से में बि असां पोइ बि पंहिंजे कानून जी अमलदारी जी ॻाल्हि कईसीं लॉ अबाइडिंग सिटीज़न तौरु असां पंहिंजा जेको ड्यू प्रोटोकॉल आहे फंडामेंटल असांजो जेको सर्किल आहे इन इख़्तियार आहे जेको उहो एहतिजाज आहे असां इंजो सॾोसीं त आयो आहे मां ख़ासि तौर ते महिरबानी चवणु चाहींदुसि सूबाई घरू वज़ीर ज़िया लंजार साहब जी जंहिं पहिरें ॾींहं खां मूंसां बार राब्ते में रहियो DIG ईस्ट फ़ारूक लंजार साहब जेको हर पल हिनखे पंहिंजो नंढड़ो भाउ सम्झी असां सां राब्ते में रहियो SSP ईस्ट ज़ुबैर नज़ीर शेख साहब जेको बार असां सां इन मामले ते अपडेट पियो ॾिए ऐं कोशिशूं पियो करे औरंगज़ेब खटक साहब जेको DSP सोराकोट आहे SHO अमीन खोसो साहब जेको शारे फैसल जो आहे CCTV खां वेंदे हर शइ ताईं हुननि असां सां ज़बरदस्त ताउन कयो बाहुबली थी बीठा ऐं उन्हनि जी जेका बि महिरबानी आहे इन्हनि जे ज़ाहिर लफ़्ज़नि में मां नथो बयानु कयां सॼी दुनिया मां जेके सिंधी मुंहिंजा भाइर मुंहिंजा दोस्त मुंहिंजो शऊर जेको आहे
उन्हनि जेके वीडिया रखिया उन्हनि जेके पोस्टूं रखियूं उन्हनि मूंखे फ़ोन कॉल्स कया दुनिया जो को अहिड़ो मुल्क न आहे जिते हिकिड़ो बि सिंधी आहे यानी अॼु मां ॻाल्हि कयां हिकिड़ो जरवार नौजवान हुयो सिडनी मां ऑस्ट्रेलिया मां जिते हिकिड़ो वाक़ियो पेश आयो वॾो उतां मूंखे हुन फ़ोन करे आफ़ाक़ जी ख़ैरियत पुछी इन खां अलावा शौकत ज़रदारी जी छा ॻाल्हि कयां उहो पल पल मूंसां राब्ते में हुयो अॼु हुन पोस्ट रखी त शाम अची सॼा असां सबूत ॾेई करे असां वाज़े कंदासीं त आफ़ाक़ किथे आहे छो गिरफ़्तार आहे गॾोगॾु अदनान मुमताज़ मूंसां ॻाल्हि कई ऐं ॿियनि दोस्तनि ॻाल्हि कई वकीलनि में आमिर नवाज़ वड़ाइच पहिरें ॾींहं खां राब्ते में हुयो अॼु हुनजी इलेक्शन हुई उन इलेक्शन पोलिंग स्टार्ट थियण खां अॻु हुन सुबुह ॻाल्हायो ऐं हसीब जमाली साहब मोहम्मद खान बुरो साहब अॻूणो ATC जो जज आहे असांजो सीनियर भाउ आहे दोस्त आहे वॾो आहे असांजो मेंटोर आहे इहो पंहिंजे ॿिन्ही पुटनि सां गॾु ऐं वकीलनि टीम सां गॾु असां सां मौजूदु आहे मां पंहिंजी टीम में ज़मीर मशहूरी आबिद चाचड़ यूनिस लाशारी ज़फर पीरज़ादो सभई जेके दोस्त आहिनि असांजा सभिनी जूं निंडूं फिटल हुयूं यानी मां कंहिंजा नाला खणा हिन वक़्तु ख़ुशी जी कैफ़ियत आहे ज़ाहिर आहे असां वॾी उन में हुयासीं गणती में हुआसीं परेशान हुआसीं त जंहिं जेका असांजी हिमायत कई आहे इख़लाक़ी ज़मीन ते फिज़िकली पहुची करे फ़ोन कॉल वसीले त मां सभिनी सिंध वासियुनि जा ऐं परॾे में रहंदड़ जा हथ ॿधी थोरा थो मञा अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे ऐं आबाद हुजो असां ॿीहर हिन वचन जो वर्जाव कंदासीं त कराची में असां जेसि ताईं सिसी में साए हर फर्द जेको सिंधी माण्हू आहे हर उहो ॿोली ॻाल्हाईंदड़ जेको लेस फॉर्चुनेट आहे असां वेठा आहियूं हिते जेके खे जेका मदद घुर्जे असां तव्हांजा वारिस आहियूं वार जा वारिस आहियूं जेसि ताईं ग़ैरत ऐं ज़मीर ज़िंदा आहे तव्हांजी अमली तौर ते मालिकी कंदा रहंदा